अरे भाई हेटू हेटू वालेकुम खुदा ताला पंहिंजे हबीब जे सदके में पंजनि पाक जे सदके में तव्हां सभिनी खे पंहिंजे हिब मांद रखे तव्हांजे रिज़्क़ में रोज़ी में बरकत अता फरमाए तव्हांजी औलाद खे नेक साले फरमाए खुदा तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे आबाद रखे तव्हां पंहिंजी औलाद खे कोशिशि कयो चङी तरबियत चङी सोबत ऐं तालीम ॾियण जी कोशिशि कयो ख़ुशूसन पंहिंजी न्याणियुनि खे तालीम ॾियारो त उहा तालीम हूंदी त अॻिते पंहिंजे घर संभालण जी अकुल बि हूंदी ॿारनि खे निपाइण जी ॿारनि खे पालण जी अकुल बि हूंदी त पंहिंजी न्याणियुनि जी तालीम ते महिरबानी करे तव्हां ख़सूसी तवजो ॾियो जीअं त तव्हांखे ख़बर आहे हमेशह जमायत दरगाह जी और जमायत हमेशह फ़ौज सां रही आहे तव्हांखे हमेशह फ़ौज जी मदद करणी आहे दुख में सुरूर में तव्हांखे फ़ौज सां रहणो आहे जॾहिं तव्हां किथे वञो था कंहिंखे मिलण था वञो ऐं घर वरी मोटी था अचो माइटनि वटि त तव्हां हाल हलंदा आहियो फलाणी जाइ ते वियासीं असांखे तमामु वॾी इज़त मिली त इहो ई तव्हां सम्झो जो पाकिस्तान जे करे असांखे केतिरी इज़त आहे पाकिस्तान असांखे केतिरी इज़त ॾिनी आहे अगरि तव्हां कंहिंखे इज़त ॾींदव त तव्हांखे इज़त मिलंदी पाकिस्तान जे करे असां वटि इज़त आहे पाकिस्तान जे करे असांखे माण्हू सुञाणनि था पाकिस्तान असांखे इज़त ॾिनी आहे त हाणे असांजो फर्ज़ु आहे कि असां पाकिस्तान खे इज़त ॾियूं असांखे हर दुख सुख में पाकिस्तान सां रहणो आहे गर्मी हुजे सर्दी हुजे असांखे पाकिस्तान जी फ़ौज जी हर क़ीमत ते मदद करणी आहे पाकिस्तान असांजी इज़त आहे पाकिस्तान जी फ़ौज बि असांजी इज़त आहे इहो तव्हां पंहिंजे ज़हननि में रखो पंहिंजे ॿारनि खे बि ॿुधायो इंशाअल्लाह ताला हर जाइ ते असांजी कामयाबी थी ऐं ख़ुदा ताला हर जाइ ते पाकिस्तान जी फ़ौज खे सुरखुरू कंदो तव्हां हर नमाज़ में
पाकिस्तान जे लाइ, दरगाह जे लाइ, जमायत जे लाइ, पाकिस्तान जी फौज जे लाइ हमेशह दुआ कंदा कयो त जो पाकिस्तान आहे त असांजी तव्हांजी सभिनी जी इज़त करणु। ॿियो महिरबानी करे नंढे ॿारनि जी संगाबंदी न कयो। मां अजमेरी जमायत खे चयो आहे, ॿीहर चवां थो, शुरू में मां वटि तमामु शिकायतूं ईंदी रहियूं संगाबंदी जूं, लेकिन हाणे उहो तमामु घटि थी वियो, छो जो नंढे ॿारनि जी संगाबंदी जाइज़ ई न आहे। त इहो नाजाइज़ कम खां परे रहो। जेसिताईं ॿार बाले नथो थिए, छोकिरी बाले नथी थिए, तव्हां उनजी संगाबंदी या निकाह नथा करे सघो। इन ग़लति कम खां पासे ते रहो। ख़ुदा तव्हांखे वधाईंदो, ख़ुदा तव्हांजी रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमाईंदो। ऐं जेतिरो थी सघे माल धारियो, जंहिंमें गऊं बकरी हुजे, उन में बरकत आहे। ख़ुदा तव्हांखे बरकत ॾींदो। छो अॻिते जो वक़्तु अचे थो, एग्रीकल्चर लड़ाई खां, एग्रीकल्चर खां वधीक जंहिं वटि माल हूंदो उहो सुठो हूंदो, उहो सुठो हूंदो। इंशाअल्लाह ख़ुदा ताला पंहिंजे हबीब जे सदक़े में, पैगंबर पाक जे सदक़े में तव्हां सभिनी खे पंहिंजे हिफ्ज़ व अमान में रखे, तव्हांजे रिज़्क़ में, रोज़ी में बरकत अता फरमाए। हमेशह पाकिस्तान दरगाह जमायत जे लाइ दुआ घुरंदासीं। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। اللهم صل لا اله الا الله محمد